अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊंगा यहाँ पीरिया गुल सबका पेरिक नज़र हेडलाइंस ते। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान ॻाल्हियूं करण चाहे थो, मुलाक़ात जो इंतज़ाम कयो पियो वञे। ईरान खिलाफ़ वरी ताक़तवर ऑपरेशन ते गौर करे रहिया आहियूं। ईरान जे हवाले सां मापे की फ़ौज ॾिसी रही आहे। ईरान जी अपोजिशन सरटाउन सां राब्ते में आहियूं। मीडिया सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त वेनेज़ुएला जी क़यादत सां सुठो कमु थी रहियो आहे। अपोजिशन लीडर मारिया कोरिना सां अॼु या सुभाणे मुलाक़ात थींदी। असां ग्रीनलैंड हासिल करण जी ॻाल्हि कई आहे। ग्रीनलैंड खे डील करणु घुर्जे। ईरान जे सुप्रीम लीडर आयतुल्लाह खामनाई चयो आहे त गुरूर में ॿुॾल हिकु शख़्स सॼी दुनिया जा फ़ैसिला करे रहियो आहे। फ़िरौन ऐं नमरूद सां जेको कुझु थियो, ट्रंप सां बि ईअं ई थींदो। सोशल मीडिया ते पंहिंजे बयान में आयतुल्लाह खामनाई वधीक चयो आहे त ट्रंप खे इहो सम्झणु घुर्जे त इक़्तिदार जे उरूज ते ताक़तवर तरीन हुक्मराननि सां छा थियो। केपीके जे वॾे वज़ीर सुहेल अफरीदी चयो आहे त कराची सिंध ऐं सिंधियुनि जो शहर आहे। सिंध जे माण्हुनि जी दिलि वॾी आहे। महिमाननि खे इज़त ॾियनि था। सिंधी माण्हुनि मुख़्तलिफ़ क़ौमुनि खे कराची में आबाद थियणु ॾिनो आहे। कराची में सिंध हाई कोर्ट बार खे ख़िताब कंदे वज़ीर आला केपीके सुहेल अफरीदी वधीक चयो आहे त इंसाफ़ बराए फ़रोग़ न हुजणु घुर्जे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे 3 जजनि बानी पीटीआई सां मुलाक़ात जो हुकुम ॾिनो। 3 जजनि जे हुकुम खे रद्दी जे टोकरे में उछलायो वियो। आइन ऐं कानून सां जेको थी रहियो आहे उन सां इदारनि खे नुक़सान थींदो। क़ौमी असेंबली जो इजलास अॼु शाम 5 वॻे थींदो। वज़ीर आज़म जी एडवाइस ते सदर क़ौमी असेंबली जो इजलास तलब करे वरितो। सिंध ऐं पंजाब जा इलाइक़ा अॼु बि शदीद कोहीड़े जी लपेट में। हाईवेज़ ऐं रोडनि ते हदे निगाह घटिजी वई। मुख़्तलिफ़ मोटरवेज़ बंदि। सखर, घोटकी, खैरपुर, नवाबशाह, नुसरत फ़िरोज़ ॿिनि इलाइक़नि में शदीद कोहीड़ो। कोहीड़े ऐं थधि सबबि ट्रैफ़िक जी रवानी घटि थी वई। माण्हू घरनि ताईं महदूद। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हादसा। 3 ॼणा फ़ौत, केतिराई ज़ख़्मी। सुई गैस भरिसां कोहीड़े सबबि मुसाफ़िर कोच ट्रैक्टर टाली सां टकराइजी वई। नगरे जा स्टापट हादसे में पंजाब पासी क्लेंडर हसीफ़ फ़ौत, 15 खां वधीक ज़ख़्मी। हाला वेझो अणॼातल गाड़ी जी टक्कर में मोटरसाइकिल सवार नौजवान नवीद जोड़े जो फ़ौत थी वियो। मेहड़ वेझो धारधार रोड हादसा। 1 ॼणो कोड़ल कोसो फ़ौत, 5 माण्हू ज़ख़्मी। भेड़शाह क़ौमी शाहरा ते पंजाब खां कराची वेंदड़ मुसाफ़िर कोच वण सां टकराइजी वई। 10 ॼणा ज़ख़्मी। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 2 नौजवान गोलियूं हणी क़तल। खानपुर महर वेझो हथियारबंदनि घर में घिड़ी नौजवान खे क़तल करे छॾियो। ॻोठ लोही में हथियारबंद नौजवान इमरान भट्टी खे गोलियूं हणी क़तल करे फरार। रिप माथिले में हथियारबंदनि जो घर ते हमिलो। फायरिंग में नौजवान मारिजी वियो। अबरार कोलाची बेदर्दी सां क़तल। वाक़े ख़िलाफ़ वारसन जो एसएसपी ऑफिस आॾो एहतजाज।